नज़र वहां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त झंडो मरी में शेरी ख़ालिद हुसैन मरी जे घर मां 80 लख रुपयनि जी चोरी। ख़ालिद मरी जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु शादी जी तकरीब ते मीर प्रकाश वयासी त पोयां चोरी थी वई। चोर लखें रुपयनि जो सोन रोक रक़म ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। वाक़े बाबति पुलिस खे इतला ॾिनो पर हिननि कख बनी बीणो बि नाहे कयो। नज़र वहां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त झंडो मरी में शेरी ख़ालिद हुसैन मरी जे घर मां 80 लख रुपयनि जी चोरी। ख़ालिद मरी जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु शादी जी तकरीब ते मीर प्रकाश वयासी त पोयां चोरी थी वई। चोर लखें रुपयनि जो सोन रोक रक़म ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। वाक़े बाबति पुलिस खे इतला ॾिनो पर हिननि कख बनी बीणो बि नाहे कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।